हाणे त मां आपे मूं निकिरी वेंदुमि ऐं चरनि वांगुरु रड़ियूं कंदुमि। ब्लड प्रेशर त मुंहिंजो अॻे ई हाई आहे। मुझे मुतालबो बनाए तो ॾुखियो आहे छा? ॾुखियो मुतालबो न आहे, ॾुखियो मूंखे कयो वियो आहे। गुलाबा यार हाणे छा थींदो? हिकु त लॉकडाउन लॻी वियो आहे, मथां बेरोज़गार थी आया आहियूं। हा यार कुझु त करिणो पवंदो न, वेठे त पेट जी बाहि कोन भरे। तोखे मना कई हुयमि न त पंहिंजे कम सां कमु रखो। शेरू असां गुनाह त न कयो आहे न। शेरू तूं ॾिसे न पियो हालत वरी साहब जी त कीअं चरियो थी पियो, भितुनि सां टकर पवणी। हाणे असां भितियुनि सां टकर हणंदासीं न, रन त मूंखे चरियो करे छॾींदी। चरियो धातुरो खाराए मालिकनि ॾे रवानो करे छॾेसि हिन मथे जे सूर खे। इहे उबता ॾिस मूंखे न ॾे, रुॻो चरनि वारा कम थी। ठहियो हाणे ठहियो माठ करणु। हे माठि कयां? निभागे हिकु त पैसा ॾेई वरी खसे वतन। शुक्र कर जो पुलिस न घुराई। हाला जाई बि इहो ब्लड प्रेशर जो मरीज़ कुझु बि करे सघे पियो। हाणे भला असां हिते छो वेठा आहियूं? उथ त हलूं, अञा आसरो थई छा घुराईंदा? रब शाला पहाड़ पटींदुसि मोए जो अलाए छा शर थींदो। असांजो हथु खाधो न रब खे सवाल किनो कोड़ो थी मरंदो। हाणे मुंहिंजी माउ में कहिड़ी कमी हुई जो तव्हां ॿी शादी कई? मुंहिंजी माउ कावड़ में ख़ुदकशी कई, मरी वई, दफ़न थी वई, मूंखे का ख़बर न आहे। असांजी क़बर में पाती। सारे ॼण जे बदिरां मूंखे हॉस्टल मोकिलियो वियो मैडम बावड़ीअ जे हुकुम ते। कुझु त सोचो आहे त मूंखे माउ खां पोइ पीउ जी कहिड़ी ज़रूरत हुई। जो इहो हक़ बि न हुयो त महीने में हफ़्ते में तव्हांखे ॾिसां ऐं तव्हां सां मिलां। पूरा 5 साल हॉस्टल में मां अकेलो रहियुमि। सिर्फ़ु 2 महीना मोकिलनि जा मामो मूंखे वठी वेंदो, जिते वरी मामीअ जो टार्चर सहणो पवंदो। पर मां त तोखे सॼो ख़र्च पहुचाईंदो हुयुसि न। हाणे जो मूं बाबा साईं मूंखे रड़ियूं न कराए। अलाए छो मूंखे हर भरो बि तूं प्यारो आहे, तॾहिं तो एतिरो बर्दाश्त कयाई। न त शैतान मूंखे अलाए कहिड़ा कहिड़ा तो बहाना ठाहे ॾे तोखे ख़लास करण लाइ। त पोइ मारे छॾ न, मां बेज़ार थी वियो आहियां हिनखे त मां आज़ादु थियण थो चाहियां। हाणे ख़बर पवई थी न, आज़ादु हूंदे बि माण्हू जॾहिं पाण खे क़ैदी महसूसु करे न त केॾी तकलीफ़ थींदी आहे। हाणे वरी छा थियो? तकलीफ़ थी आहे छा? डॉक्टर खे घुरायां? मूंखे दानियाल सां मिलणो आहे, मूंखे दानियाल सां मिलाए। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला। मतिलबु त अॼु मुंहिंजे रत साण जो प्लान ठहियलु आहे न। ॿुध बाबा साईं, तुंहिंजो दानियाल मरीज़ थी वियो आहे ज़हनी, मूंखां बि वधीक। उन छोरीअ सां प्यारु कंदो हो न, सारा सां, उहा छॾे हली वई अथसि। हाणे मां छा कयां? तोखे संभालियां जा हुन मैडम बावरीअ जे पुट चरे खे संभालियां? दानियाल तुंहिंजो भाउ आहे, तूं हुनखे चरियो छो थो चवे? तॾहिं बि दानियाल जी तो वेठो तस्वीर पढ़ी। ॿुध त, नंढे पुट ते नबीअ जो नालो रखी। मूं ते का पाबंदी हुई छा नाले रखण ते? जावेद, तुंहिंजो नालो तुंहिंजी माउ रखियो हुयो ऐं दानियाल जो मां रखियो हुयो। बाबा साईं, तोखे कुझु सहण जी धप अचे थी? मुंहिंजे अंदरि सहण जी धप तोखे काॾों ईंदी? दानियाल मां तोखे फुर्सत मिलंदी त
मुंहिंजे बारे में सोचींदे न। तू भी मूंखे बेहद प्यारो आहे जावेद। ग़लति ग़लति। मां सॼी उमिरि तड़पियो आहियां प्यार लाइ। उहा त मूंखे ख़बर आहे, तव्हांखे त रुॻो दानियाल यादि आहे। दुनिया केॾी भयानक आहे इहा ख़बर मूंखे अम्मा जे मुंहं खां पोइ पई। दुनिया केॾी भयानक आहे इहा ख़बर मूंखे अम्मा जे मुंहं खां पोइ पई। न को दोस्त हुयो, न पीउ, न को भाउ। हॉस्टल में सभु मूं ते टोका कंदा, सॼो को पेशाब बिस्तरे में वेही वेंदो। बाबा साईं, तव्हांखे हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायां, भली सदमो पहुचेव, मुंहिंजो कमु न वञे। हॉस्टल में मूं ते नदीम ॾाढियूं टोका कंदो हुयो ऐं बाबा साईं मां हुनखे हॉस्टल जी छित तां धिको ॾेई छॾियो। छा तू मतलब हा, मूं हुनखे मारे छॾियो। बाबा तोखे ख़बर आहे, हॉस्टल में चौकीदार मूंखे रोंदे ॾिसी मथे ते हथ घुमाए नेड़े ते चुमी ॾिनी। नदीम ॾिसी वरितो ऐं उहा सभिनी खे ॻाल्हि ॿुधाई ऐं सभु मूं ते खिलनि पिया ऐं चौकीदार खे कढियो वियो। मूंखे बि सज़ा ॾिनी वई, पूरा 2 हफ़्ता टीवी न ॾिसण जी। अदपिण खां वठी मूं परावा बिल भरिया, बिल मथां बिल, बिल मथां बिल। मां हाणे थकिजी पियो आहियां। मतिलब त करे कोई ऐं भरे कोई। अच दादा मस्जिद में हली रब के का बाडन तका सौली थे। हाँ यार, मां त हिन मर्दूद खे झोलियूं खणी पिटींदुसि का छिप किरेसि। दुनिया केॾी भयानक आहे इहा ख़बर मूंखे अम्मा जे मुंहं खां पोइ पई। न को दोस्त हुयो, न पीउ, न को भाउ। हॉस्टल में सभु मूं ते टोका कंदा, सॼो को पेशाब बिस्तरे में वेही वेंदो। बाबा साईं, तव्हांखे हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायां, भली सदमो पहुचेव, मुंहिंजो कमु न वञे। हॉस्टल में मूं ते नदीम ॾाढियूं टोका कंदो हुयो ऐं बाबा साईं मां हुनखे हॉस्टल जी छित तां धिको ॾेई छॾियो। छा तू मतलब हा, मूं हुनखे मारे छॾियो। बाबा तोखे ख़बर आहे, हॉस्टल में चौकीदार मूंखे रोंदे ॾिसी मथे ते हथ घुमाए नेड़े ते चुमी ॾिनी। नदीम ॾिसी वरितो ऐं उहा सभिनी खे ॻाल्हि ॿुधाई ऐं सभु मूं ते खिलनि पिया ऐं चौकीदार खे कढियो वियो। मूंखे बि सज़ा ॾिनी वई, पूरा 2 हफ़्ता टीवी न ॾिसण जी। अदपिण खां वठी मूं परावा बिल भरिया, बिल मथां बिल, बिल मथां बिल। मां हाणे थकिजी पियो आहियां। मतिलब त करे कोई ऐं भरे कोई। मूंखे अॼुकल्ह ॾाढी हिचकी ईंदी आहे, ॾाढी। पोइ मां जॾहिं दानियाल जो नालो वठंदो आहियां न, मुंहिंजी हिचकी छॾे वेंदी आहे। अल्लाह अकबर। चओ अटो त गोबाटो। हाणे ॻाल्हि ॿुध न। मां तोखे ॿुधायां, दानियाल खे सारां छॾे वई त
त हुन ख़ुदकशीअ जी कोशिशि कई त मां हुनखे हॉस्पिटल पहुचायो। उते डॉक्टर खे सुठी रक़म ॾेई एॾियूं सुठियूं दवाऊं हलाईंदोमांसीं जो ज़िंदा लाश लॻो पियो अथई। मैडम बावरीअ जो पुटु जाई इहो ॿुधाइण त मूंखां विसरी वियो त मैडम बावरीअ जी कार जो एक्सीडेंट बि मां करायो। जावेद ही तो कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो। जेको सम्झ में आयो। बसाने बस तू जो रोण मैं नहीं सकंदो। क्यों? बसाने बस कसमा खुदा जो मां तोखे हाणे ई दानियाल में वठी वञां थो। बस बस कर बाबा श्री बस कर। बदले जी बाय मूंखे चरियो करे छॾियो। यकीन कर बाबा मां वाइदो थो कयां त मां सुधरी वेंदुमि। दानियाल खे घर वापसि वठी ईंदुमि ऐं मां हुनखां बि माफ़ी वठंदुमि। ऐं मूंखे ॾिसणु नथा चाहियो हिन घर में त मां हलियो वेंदुमि सदाईं लाइ। पर बाबा साईं मूंखे तव्हां सां बेहदि प्यारु आहे। रो